नाज़रीन हिन वक़्तु मां मौजूदु आहियां ज़री पार्क जेका एयरपोर्ट रोड ते वाक़िअ आहे ऐं मूं सां गॾु मौजूदु आहे हिन ज़री पार्क जो मुतवली ज़वार तनवीर अब्बास बुल्लो साहब। अचो त उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त ही शबी जेकी काफ़ी अरसे खां उहे कढनि था त एग्ज़ैक्टली केतिरे अरसे खां उहे कढंदा अचनि था ऐं ज़री पार्क शबी जी जेको आहे उहा तारीख़ी पस मंज़रुनि जो छा आहे। अचो त साईं जन सां ॻाल्हायूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तनवीर भाई इहो ॿुधाइजो त ही शबी जेकी तव्हां कढंदा अचो था एग्ज़ैक्टली केतिरनि सालनि खां तव्हां इहा जेका शबी कढंदा अचो था। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। जीअं त ज़री पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको ही ज़री अक़दस ठहियलु आहे रोज़ो पाक, ही शबी आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक जी। जंहिं दौर में मोबाइल जो कॉन्सेप्ट न हुयो ऐं काफ़ी अरसे खां ही असांजी तक़रीबन 30-35 साल पुराणी ही ज़री पाक आहे जेकी इन खां पहिरियों असां हिकु दुलदुल कढंदा हुआसीं ऐं उहो मौला जे उहा बि शबी जी सूरत में ही असां रोज़े जी सूरत में जॾहिं असां हिकिड़ी तस्वीर हथु कईसीं ऐं उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु रखियोसीं त भाई हिन तस्वीर जे ज़रिए असांखे रोज़ो मुबारक ठाहे ॾियो ऐं हिन टाइम बि करबला मौला जॾहिं इंशाअल्लाह जॾहिं तव्हां वेंदो त उन ॿाहिरियों जेको बि उनजो मंज़रु आहे सेम उहो असांजी ज़री पाक ईअं ई सेम माना ठहियलु आहे जीअं ॿ उनजा मीनार आहिनि, उनजो गुंबज़ आहे ऐं उनजा फ्रंट में जेके उनजा दरवाज़ा ठहियल आहिनि, उनजो दरियूं ठहियल आहिनि। ही तक़रीबन लॻभॻि 30 साल खां मथे थी चुका आहिनि इन ज़री अक़दस खे ऐं इन खां पहिरियों त असांजा वॾड़ा इन खे जेको आहे बरक़रार रखियूं आया आहिनि। हिन काफ़िले खे हिन जेको आहे असां वटि जेको रूट परमिट जे हवाले सां जेके असां वटि आहे उहा 123 साल थी चुका आहिनि ब्रिटिश गवर्नमेंट खां पहिरियों माना हिन ज़री पाक जी जेकर तव्हां सवाल कयो आहे त इन खे कम अज़ कम असां वटि 30 खां 35 साल थी चुका आहिनि। जी जी माशाल्लाह। जीअं तव्हां ॿुधायो त 30 खां 35 साल हिन ज़री पाक खे थी चुका आहिनि। अच्छा, उनखां अलावा इहे जेके ताज़िया हूंदा आहिनि, दुलदुलूं हूंदियूं आहिनि, अगरि तव्हां ॿुधाए सघो त इन जो पस मंज़र छा आहे एक्चुअली। इन जो पस मंज़र इहे सभु निस्बतूं आहिनि मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शबीअ सां। पोइ मुख़्तलिफ़ तरीक़े सां असां वटि हिते माण्हू जेको आहे उनखे अक़ीदत एतिराम सां उनखे पंहिंजो ठाहींदा आहिनि। दुलदुल खे जेकर ठाहींदा आहिनि त उन दौर में जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत थी हुई ऐं उन खां पोइ यज़ीद जे जेको लश्कर हुयो उन्हनि जॾहिं ख़ुशियूं मनायूं हुयूं ऐं उन्हनि जेके ढोल वॼाया हुया, तबल वॼाया हुया, उन सोग में ही दुलदुल जॾहिं उनखे ठाही वई इमाम हुसैन जी शबीअ सां ऐं उनखे ताज़ियो ठाहे करे उन जी शबी खे महसूसु करायो वियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे इन अंदाज़ सां इन तरीक़े सां यज़ीद जे लश्कर क़तल कयो हुयो बेगुनाह ऐं उन जी यादि में उहे दुलदुल जेको आहे ठाही वई। जेको ताज़ियो आहे उहो इहो असल कॉन्सेप्ट आहे हिंदुस्तान खां। इहो अक्सर असां तव्हां हिस्ट्री तारीख़ ॾिसंदो त तारीख़ तव्हांखे मिलंदी हिंदुस्तान जे अंदरि वॾा वॾा ताज़िया ठहियल आहिनि जेके क़दीमी जेको आहे तमामु उहे तक़रीबन 3 फुट 25 फुट बि माना लंबाई आहे उन्हनि जी ऐं उन्हनि जा उहे क़दीमी जेके आहिनि उहे ताज़िया ठहंदा आहिनि ऐं उहे ई वरी पाकिस्तान में असांजे मोमिनीन उन शइ खे महसूसु करे ॾिसंदे उन शइ खे वरी हिननि जॾहिं हिते ठाहियो अल्हम्दुलिल्लाह उन जी यादि में ई उहे इहे बि मल्हाईंदा आहिनि जेको आहे। जी हा। मुहर्रमुल हराम जे हवाले सां उम्मत मुस्लिमा खे छा पैगाम ॾींदो। उम्मत मुसलमान खे असां इहो ई दर्स ॾींदा हुआसीं त इमाम हुसैन मज़लूम करबला कंहिं ज़ात जो न आहे, कंहिं मज़हब जो न आहे ऐं कंहिं फ़िरक़े जो न आहे, उहो इंसानियत जो आहे ऐं आलम इस्लाम में जेतिरा बि इंसान रहंदा उन्हनि सभिनी जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ई हिकु करबला में अज़ीम क़ुर्बानी ॾेई करे ऐं हीअ अॼु दीन उन जे नाले सां अॼु आज़ान आहे, अॼु रोज़ान, अॼु हज आहे, अॼु ज़कात आहे, अॼु ख़ुम्स आहे, हीअ जेको बि सिलसिलो आहे उन जे नाले सां ई आहे। जेकर अॼु असां इहो महसूसु कयूं त जेकर इज़त आहे बि त करबला जे सदके आहे, अॼु जेकर गैरत आहे बि त करबला जे सदके आहे। अॼु जेकर तव्हांखे जेकी बि शइ महसूसु थिए थी इहा करबला जी यादि जे करे आहे ऐं उन्हनि जी अज़ीम क़ुर्बानी आहे ऐं 9 लख जे मुक़ाबले में तव्हां ॾिसो त इमाम हुसैन सां फ़क़ति 72 हुयो जंहिंजो अॼु उन्हनि 9 लख जी क़बर जो निशान न आहे ऐं हुसैन ज़िंदाबाद आहे, यज़ीद क़यामत ताईं मुर्दाबाद आहे। वॾी महिरबानी तनवीर भाउ। नाज़रीन तनवीर भाउ जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि शबी जे बारे में बि असांखे ॿुधायो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।